अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो फैज़ान इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह पढ़ी या ॿुधी वठे उनखे सहाबा व अहले बैत जी महबत सां माला माल फरमा ऐं वालिदैन ऐं ख़ानदान समेत उन जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद शरीफ पढ़ियो अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं मोकिलींदो आहे। हज़रत शेख अबू अब्दुल्ला रस्सा रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, रहमत इनाम खे चवंदा आहिनि। हिन रिवायत जो मतिलबु हीअ आहे त अल्लाह पाक दुनिया ऐं आख़िरत में बाने खे मुसलसल इनामनि सां नवाज़ींदो आहे। काज़ी अबू अब्दुल्ला सक्काकी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, अल्लाह करीम जी हिकु रहमत दुनिया ऐं जेको कुझु दुनिया में आहे उन खां बहितर आहे। पोइ तव्हां उन जे बारे में कहिड़ो ख़्यालु कयो था जंहिंखे अल्लाह पाक 10 रहमतुनि सां नवाज़े। अल्लाह पाक 10 रहमतुनि सबबि उन बाने ताईं केतिरियूं आफ़तूं ऐं मुसीबतूं दूर फ़रमाईंदो ऐं उन्हनि 10 रहमतुनि सां केतिरियूं बरकतूं हासिलु थींदियूं। शेख अबू अताउल्ला रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, अल्लाह करीम जंहिं ते हिकु रहमत नाज़िल फ़रमाईंदो उहा उन जी दुनिया ऐं आख़िरत जे सभिनी मामलनि में किफ़ायत कंदी। त जंहिं ते 10 रहमतूं नाज़िल थियनि उन जो कहिड़ो आलम हूंदो। रहमत दा दरिया इलाही हरदम वगदा तेरा जे एक कतरा बख्शी मैनू कम बन जावे मेरा। खुरासान जे मशहूर शहर निशापुर जी बाज़ार में एक हसीन जवान जी आमद थी त पर्दे जे सबबि दीवाना ज़ियारत खां महरूम हुआ। बिन हदीस जे हाफ़िज़नि सां गॾोगॾु बेशुमार इल्म ऐं हदीस जा तालिब इल्म संदन ख़िदमत में हाज़िर थी करे इल्तिजाऊं करे रहिया हुआ, या सैयदी पंहिंजो नूरानी चेहरो ॾेखारे करे पंहिंजे अबनि ॾाननि सां रिवायत कयल हिकु हदीस असांजे साम्हूं बयानु कयो। सुवारी रोके करे ग़ुलामनि खे हुकुम फ़रमायाऊं त पर्दो हटायो। अल्लाह पाक जी मख़लूक जूं अखियूं मुबारक संदन जमाल जे दीदार सां थधियूं थियूं। सुन्नत रसूल जे हसीन तस्वीर हुई। मुबारक कुलनि ते ज़ुल्फ़ लहराए रहिया हुआ। पर्दो हटंदे ई ख़ुदा जे ॿारनि जी इहा हालत थी जो को रड़ियूं करणु लॻो, को आहो ज़ारी करणु लॻो, को मिटी में लेटणु लॻो त को मुबारक सुवारी जो खुर चुमे पियो। एतिरे में आलिम सगोरे आवाज़ ॾिनो, चुप कयो। सभई माण्हू माठ थी विया। हाफ़िज़ हदीस हज़रत इमाम अबू ज़ुरआ राज़ी ऐं हज़रत इमाम मोहम्मद बिन असलम तूसी रहमतुल्लाह ताला अलैहिमा हदीस पाक रिवायत करण जी अर्ज़ कई। उहो हसीनो जमील नौजवान ख़ानदानी नबूवत जो चश्मो चराग, बाग़ मुर्तज़ा जो गुल, सैयदा फ़ातिमा ज़हरा रदी अल्लाह ताला अन्हा जा शहज़ादा, सिलसिला कादरिया रज़विया अत्तारिया जा 8 पीरो मुर्शिद हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि हुआ। रहमत जो दरिया जोश में आयो ऐं पाण हदीस शरीफ़ बयानु करणु शुरू कई, जंहिंजो तर्जुमो कुझु हिन रीत आहे। इमाम अली रज़ा फ़रमाइनि था, मूंखे मुंहिंजे वालिद मोहतरम इमाम मूसा काज़िम हदीस बयानु कई। उन्हनि पंहिंजे वालिद मोहतरम इमाम जाफ़र सादिक़ खां, उन्हनि पंहिंजे वालिद मोहतरम इमाम बाकर खां, उन्हनि पंहिंजे वालिद मोहतरम इमाम ज़ैनुल आबिदीन खां, उन्हनि पंहिंजे वालिद मोहतरम इमाम हुसैन खां, उन्हनि पंहिंजे वालिद मोहतरम इमाम अली बिन अबी तालिब रदी अल्लाह अन्हुम खां पाण फ़रमाइनि था, मुंहिंजे हबीब ऐं मुंहिंजे अखियुनि जी थधाण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हदीस पाक बयानु कई त जिब्रील मूंखे रिवायत बयानु कई त मूं अल्लाह पाक खे फ़रमाईंदे ॿुधो त ला इलाहा इल्लल्लाह मुंहिंजो क़िलो आहे। जंहिं उनखे पढ़ियो उहो मुंहिंजे क़िले में दाख़िल थियो, मुंहिंजे अज़ाब खां अमान में रहियो। उहा हदीस पाक बयानु कंदे ई पर्दो छॾियो वियो ऐं हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह तशरीफ़ वठी विया। हिन हदीस पाक खे लिखण वारा ॻणिया विया त 20,000 खां वधीक हुआ। करोड़े हंबलिन जे अज़ीम पेशवा हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था,
उहा मुबारक सनद जेकॾहिं चरे ते पढ़ी वञे त ज़रूरु उनखे चरियाइब खां शिफ़ा मिले। नाम तेरा शाह हर मर्ज़ के लिए, नाम लेवों को तेरे दवा हो गया। हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह जी विलादत शरीफ़ जो साल 148 हिजरी बयानु कयो वियो आहे। इन्हीअ साल संदन ॾाॾा साईं हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह उन जो इंतिकाल थियो। जॾहिं त कुझु किताबनि में संदन विलादत जो साल 153 हिजरी बि आहे। संदन नालो मुबारक अली कुनियत अबुल हसन पाण रहमतुल्लाह ताला अलैह जा लक़ब साबिर, ज़की यानी समझदार ऐं रज़ा आहे। जॾहिं त हिकु लक़ब ज़ामिन यानी ज़िम्मेदार बि आहे। चयो वियो आहे त पाण रहमतुल्लाह ताला अलैह 6, 7 या 8 शवाल मुकर्रम जो जुमे जे ॾींहुं मदीने पाक में पैदा थिया। शवाहिदुन नबुआ में आहे हज़रत अबी जाफ़र मोहम्मद बिन अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, अल्लाह पाक संदन नालो मुबारक अर रज़ा रखियो छो त उहे आसमाननि में अल्लाह पाक जी रिज़ा हुया ऐं ज़मीन में अल्लाह जे महबूब जी रिज़ा हुया। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी अमड़ साइण संदन ॾाॾी साइण हज़रत बीबी हुमदेदा बरबरिया रहमतुल्लाह ताला अलैहा जी बानी हुई। हिकु राति हज़रत बीबी हुमदेदा बरबरिया रहमतुल्लाह ताला अलैहा खे ख्वाब में अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, पंहिंजी हिन बानीअ खे पंहिंजे पुट मूसा काज़िम जे निकाह में ॾेई छॾियो। अल्लाह पाक हिन मां हिकु ज़मीन में सभ खां बहितर शख़्स खे पैदा कंदो। संदन वालिदा मोहतरमा फरमाइनि थियूं, जॾहिं पाण रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजे पेट में हुआ उन वक़्तु मूंखे कंहिं क़िस्म जो बोझ महसूसु न थियो ऐं सुम्हंदे वक़्तु मूंखे पंहिंजे पेट में सुबहान अल्लाह ऐं अल्लाह अल्लाह जी आवाज़ ॿुधण में ईंदी हुई। मूं ते हिकु हैबत छाईंदी वेंदी हुई ऐं मां जागी पवंदी हुयसि त का आवाज़ ॿुधण में न ईंदी हुई। जॾहिं हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह जी विलादत बासआदत थी त पाण पंहिंजा मुबारक हथ ज़मीन में रखिया ऐं आसमान ॾांहुं चहिरो कयो ऐं चप मुबारक हरकत करे रहिया हुआ। ईअं लॻंदो हो अल्लाह पाक जी बारगाह में दुआ करे रहिया आहिनि। शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना अबू बिलाल मोहम्मद इलियास अत्तार कादरी दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे मुरीदनि ऐं तालिबनि खे जेको रोज़ानो पढ़ण जे लाइ बुज़ुर्गान दीन जो शजरो शरीफ़ अता फ़रमायो आहे, उन में हज़रत इमाम मूसा काज़िम, संदन साहिबज़ादे हज़रत इमाम अली रज़ा ऐं संदन वालिदे मोहतरम हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह जे वसीले सां हीअं दुआ कई वई आहे, सिद्क़े सादिक का तसद्दुक़ सादिकुल इस्लाम कर, बेग़ज़ब राज़ी हो काज़िम और रज़ा के वास्ते। अल्फाजी माना आहे सिद्क़ यानी सच, सादिक माना सच्चो, तसद्दुक़ माना सदको, सादिकुल इस्लाम माना सच्चो मुसलमान। दुआ या शेर जो मफ़हूम इन रीत आहे, या अल्लाह पाक तोखे हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह जी सच्चाई जो वास्तो मूंखे ईमान जी सलामती अता फ़रमा ऐं हज़रत मूसा काज़िम ऐं उन्हनि जे साहिबज़ादे हज़रत इमाम अली रज़ा जे सदके बग़ैर गज़ब फ़रमाए मूंखां राज़ी थी वञ। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए असांजा 8 इमाम ज़ामिन यानी ज़मानत फ़रमाइण वारा, मूं ते पंहिंजी रिज़ा ऐं ख़ुशनुदी जी निगाह फ़रमायो। मां छिड़ब जो मुस्तहिक़ आहियां पर मां अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो, ए इमाम अली रज़ा मुंहिंजी मदद कयो। अज़ीम आशिक़ सहाबा व अहले बैत इमाम अहले सुन्नत आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह हिकु डिघो अरबी शजरो शरीफ़ सीगे सां गॾु दुरूद शरीफ़ तहरीर फ़रमायो आहे। हिन में हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह जो ज़िक्र ख़ैर हिन तरह कनि था, ए अल्लाह पाक तूं हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते ऐं सरदार ऐं मौला इमाम अली बिन मूसा रहमतुल्लाह ताला अलैह ते दुरूद ऐं सलाम मोकिल ऐं उन्हनि ते बरकत नाज़िल फ़रमा। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है एने नूर तेरा सब घराना नूर का। हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह निहायत ज़हीन ख़ूबसूरत हुया।
पाण रहमतुल्लाह ताला अलैह ज़्यादा रोज़ा रखण वारा ऐं घटि सुम्हण वारा हुया। राति जे अंधेरे में राह ख़ुदा में ख़ैरात कंदा हुया। आजिज़ी ऐं सादगी जो इहो आलम हो जो गर्मी जे मौसम में चटाई ते ऐं सर्दी जे मौसम में टाट या कंबल वग़ैरह ते तशरीफ़ फरमा थींदा हुया ऐं ग़ुलाम सां वेही करे हिक ई दस्तरख़्वान ते खाधो खाईंदा हुया। हिकु सिपाही जेको सनन खे न सुञाणींदो हो खांउस खां का ख़िदमत वठणु लॻो। एतिरे में हिकु शख़्स जेको खेनि खे सुञाणींदो हो उन वॾे आवाज़ सां सिपाही खे पुकारे चयो, ए शख़्स तूं हलाक थी, तूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शहज़ादे खां ख़िदमत वठींदो। जॾहिं सिपाही खे सनन बुलंद शान जी ख़बर पई त क़दमनि में किरी माफ़ी घुरंदे अर्ज़ु करणु लॻो, या सैयदी, जॾहिं मूं अव्हां खे ख़िदमत करण जो अर्ज़ु कयो त अव्हां मना छो न फ़रमायो? पाण रहमतुल्लाह ताला अलैह निहायत ख़ूबसूरत जवाबु ॾींदे इरशाद फ़रमायो, जंहिं कम में मूंखे सवाबु मिले मां उहो कमु छो न कयां। ए आशिकाने साहबा व अहले बैत, अव्हां इमाम पाक जी आजिज़ी ॾिठी? अज़ीम शान ऐं शौक़त जे मालिक हुजण जे बावजूदु ख़िदमत खां बि न शर्माया ऐं केतिरो न ख़ूबसूरत जवाबु ॾिनो, काश असां बि सवाबु हासिलु करण वारा कमु कयूं ऐं अहिड़नि कमनि में अहिड़ियुनि मजलिसुनि खां बचूं जेकी नेकियूं ॾियारण वारनि कमनि खां महरूम कनि। असांजे प्यारे प्यारे पीरो मुर्शिद हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह जूं खोड़ करामतूं आहिनि। चंद करामतूं इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह जूं ॿुधो ऐं पंहिंजे दिलनि में इमाम आली मक़ाम जी मोहबत वधायो। कूफ़े जे रहंदड़ हिकु शख़्स जो बयानु आहे, जॾहिं मां ख़ुरासान वञण जे लाइ कूफ़े खां ॿाहिरि निकितुसि त मुंहिंजी धीउ मूंखे हिकु बहितरीनु कपिड़ो ॾींदे चयो, हिन खे विकिणी मुंहिंजे लाइ हिकु क़ीमती पथर वठी अचिजांइ। जॾहिं मां मरू नाले इलाइक़े में पहुतुसि त हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह जे ख़ादिमनि अची मूंखे फ़रमायो, असांजो हिकु रफ़ीक़ इंतिकाल करे वियो आहे, उन जे कफ़न जे लाइ उहो कपिड़ो असांखे विकिणी छॾियो। मूं चयो, मूं वटि को कपिड़ो न आहे। उहो ॿुधी करे उहे हलिया विया, पर थोरी देरि खां बाद वरी आया ऐं चवणु लॻा, असांजे आका अव्हां खे सलाम ॾियारे मोकिलियो आहे ऐं अव्हां वटि हिकु कपिड़ो आहे जेको अव्हां जी धीउ अव्हां खे ॾिनो हो त जीअं अव्हां उन खे विकिणो ऐं उन जे लाइ क़ीमती पथर ख़रीद करे सघो। असां उन जी क़ीमत खणी आया आहियूं। मूं कपिड़ो ॾेई छॾियो ऐं उन खां पोइ पंहिंजे दिलि में सोचियो त कुझु मसाला पाण रहमतुल्लाह ताला अलैह खां पुछां थो त कहिड़ो जवाबु ॾियनि था। पोइ मूं कुझु मसाला कागज़ ते लिखी करे अॻिए ॾींहुं सुबुह सवेर संदन आलीशान मकान ते हाज़िर थियुसि। उते तमामु घणा माण्हू जमा हुआ, पर कंहिंजी कहिड़ी मजाल जो उहो आसानी सां मुलाक़ात करे सघे। मां हैरान ऐं परेशान बीठो हुउसि त पाण रहमतुल्लाह ताला अलैह जो हिकु ख़ादिम ॿाहिरि आयो ऐं मुंहिंजो नालो वठी करे हिकु कागज़ मूंखे ॾेई करे चवणु लॻो, ए फलाणा, ही सुवालनि जा जवाब आहिनि। जॾहिं मूं हिन कागज़ खे खोले करे पढ़ियो त उहे वाक़ई मुंहिंजे सुवालनि जा जवाब हुया। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत थिए ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला जी आदत मुबारक हुई त जॾहिं ख़लीफ़े मामून रशीद जे घर मुलाक़ात जे लाइ तशरीफ़ खणी वेंदा हुया त दरवाज़े ते मौजूदु ख़ादिमनि जे पर्दो हटाइण जी ज़िमेदारी हूंदी हुई। उहे सभई ऐं ॿिया ख़ादिम पाण रहमतुल्लाह ताला जो इस्तक़बाल कंदा हुया ऐं सलाम अर्ज़ु कंदा हुया, पोइ पर्दो हटाईंदा हुया त जीअं संदन अंदरि अची सघनि। जॾहिं मामून रशीद संदन बाद हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह खे गादी नशीन मुक़ररु करण जी वसियत कई त मामून जे आस पास वेहण वारनि मां कुझु माण्हू अहिड़ा हुया जिन खे इहो सुठो न लॻो। हिन सबबु हू माज़अल्लाह हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह खां चिढ़ण लॻा। उन्हनि माण्हुनि पाण में मशवरो कयो त हाणे जॾहिं हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह ख़लीफ़े सां मिलणु ईंदा त असां मुंहुं मोड़े वठंदासीं ऐं दरवाज़नि जा पर्दा न खणंदासीं। हिन ॻाल्हि ते सभई मुतफ़िक़ थी विया। अञा इहो मशवरो करे ई वेठा हुया त पाण रहमतुल्लाह ताला अलैह तशरीफ़ वठी आया ऐं पंहिंजी आदत जे मुताबिक़ मुलाक़ात करण जे लाइ अंदरि अचणु लॻा त उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे मशवरे ते अमल करण जी हिमत न थी सघी। जीअं त सभई उथी बीठा इस्तक़बाल कयो ऐं दरवाज़े जा पर्दा बि पहिरियां वांगुरु हटाया। जॾहिं पाण रहमतुल्लाह ताला अलैह अंदरि तशरीफ़ खणी विया त उहे हिक ॿिए खे मलामत करणु लॻा त तव्हां पंहिंजे मनसूबे मशवरे ते अमल छो न कयो। पोइ उहो तइ थियो त हींअर जेको थी वियो सो थी वियो, जेकॾहिं वरी अचनि त पोइ लाज़मी असां सभिनी खे पंहिंजे मशवरे ते अमल करिणो आहे। जॾहिं ॿिए ॾींहुं पाण आदत मौजूदु तशरीफ़ खणी आया त हिन भेरे उहे उथी त बीठा, सलाम बि कयऊं, पर पर्दा न हटाया।
यकदम तेज़ हवा हली पई, उन पर्दनि खे हटाए छॾियो ऐं पाण अंदरि तशरीफ़ वठी विया। पोइ ॿाहिरि निकिरंदे वक़्तु बि तेज़ हवा संदनि लाइ पर्दा हटाए छॾिया। हाणे हू हिक ॿिए जो मुंहुं तकींदे चवणु लॻा, अल्लाह करीम जे वेझो हिन शख़्स जो वॾो मर्तबो आहे ऐं उन जी हिन ते वॾी महिरबानी आहे। ॾिसो त हवा कीअं आई ऐं पाण अंदरि विया त कीअं पर्दा हटी विया। तंहिं करे पंहिंजे मशवरनि खे छॾियो ऐं ॿीहर पंहिंजी पंहिंजी ड्यूटी कंदा कयो। हिकु शख़्स जो बयानु आहे त मूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख्वाब में ज़ियारत कई त पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम असांजे शहर तशरीफ़ खणी आया आहिनि ऐं जंहिं मस्जिद में हाजी रुकंदा आहिनि उते हाज़िर आहिनि। मूं बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हाज़िर थी करे सलाम अर्ज़ु कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकु वॾी प्लेट मौजूदु हुई जंहिंमें सेहानी खजूरूं हुयूं। अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मां हिकु मुठ जेतिरियूं खजूरूं मूंखे अता कयूं। मूं उन्हनि खे ॻणियो त उहे 17 खजूरूं हुयूं। मूं उहा ताबीर कढी त मुंहिंजी उमिरि हाणे 17 साल बाक़ी आहे। हिन वाक़े जे कुझु ॾींहंनि खां बाद मूं ॿुधो त हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि हिन मस्जिद में तशरीफ़ खणी आया आहिनि त मां यकदमि संदन ख़िदमत में हाज़िर थियुसि। मूं संदन खे उन जॻह तशरीफ़ फरमाईंदे ॾिठो जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर थिया हुया। पाण वटि बि अहिड़ीअ तरह जो हिकु वॾो बर्तन मौजूदु हो। मूं अॻिते वधी सलाम अर्ज़ु कयो त पाण रहमतुल्लाह ताला अलैहि सलाम जो जवाबु ॾेई करे मूंखे पंहिंजे वेझो घुराए हिकु मुठ खजूरूं अता कयूं। मूं उन्हनि खे शुमार कयो त उहे 17 निकितियूं। मूं अर्ज़ु कयो, ए रसूलुल्लाह जा शहज़ादा, मूंखे त हिन खां वधीक खजूरुनि जी तलब आहे। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो, जेकर हुज़ूर तोखे हिन खां वधीक अता फरमाइनि हा त मां बि वधीक ॾेई छॾियां हा। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत थिए ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि हिकु शख़्स खे ॾिठो त फरमायो, ए अल्लाह जा बाना, जेको चाहीं थो उनजी वसियत कर ऐं जंहिं शइ यानी मौत खां डिॼी थो उन जे लाइ तयारु थी वञ। हिन ॻाल्हि खे 3 ॾींहं मस गुज़रिया हुया त उहो शख़्स फ़ौत थी वियो। हज़रत अबू इस्माइल सिंधी नाले शख़्स बयानु कयो त मां हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि खां मुलाक़ात जे लाइ हाज़िर थियुसि त अरबीअ जो अलिफ़ ताईं न ॼाणंदो हुउसि। मूंखे सिंधीअ में सलाम कयो त पाण रहमतुल्लाह ताला अलैहि मूंखे सिंधी में ई जवाबु ॾिनो। उनखां बाद मूं पंहिंजी ज़बान में कई सुवाल कया। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि सभिनी सुवालनि जा जवाब मुंहिंजी ज़बान में ॾिनऊं। पोइ मूं वापसि थींदे वक़्तु अर्ज़ु कयो, साईं मां अरबी नथो ॼाणां, अवां दुआ फ़रमायो त मां अरबी ॻाल्हाइणु सिखी वञा। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजो हथु मुबारक मुंहिंजे चपनि ते फेरियो त मां उन ई वक़्तु अरबीअ में ॻाल्हाइणु लॻुसि। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। हिकु शख़्स बयानु करे थो त मां हिकु भेरे हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि सां गॾु हिकु बाग़ में गुफ़्तगू करे रहियो हुउसि त ओचितो हिकु झिरकी अची ज़मीन ते किरी पई ऐं परेशानी जी हालत में आहो ज़ारी करणु लॻी। हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि ॾिसी करे फरमायो, ए शख़्स, तोखे ख़बर आहे हिन झिरकी छा चयो? मूं अर्ज़ु कयो, अल्लाह पाक ऐं हुनजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं रसूलुल्लाह जे शहज़ादे ई खे उनजो इल्मु आहे। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायूं, झिरकी चवे थी त उन जे घर में हिकु नांग अची वियो आहे जेको उन जे ॿारनि खे खाइणु चाहे थो। पोइ पाण रहमतुल्लाह ताला अलैहि मूंखे फरमायो, उथ ऐं उन नांग खे हलाकु करे छॾ। मां उथियुसि ऐं वञी ॾिठो त वाक़ई नांग फण कढियो वेठो हो। मूं उनखे ॾिसंदे ई लठ सां हलाकु करे छॾियो। बकर बिन साले चवनि था, मां हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि वटि हाज़िर थियुसि ऐं अर्ज़ु कयमि, मुंहिंजी घरवारी उमीद सां आहे। अल्लाह पाक जी बारगाह में दुआ कयो त छोकिरो अता थिए। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायूं, उन जे पेट में 2 ॿार आहिनि। जॾहिं उहे पैदा थियनि त हिकु जो नालो मुहम्मद, ॿिए जो नालो उमरू रखिजां। बकर बिन साले चवनि था, मां कूफ़े अची वियुसि। जीअं हज़रत इमाम अली रज़ा फरमायो हो, ईअं ई मूं वटि 2 ॿार पैदा थिया, हिकु छोकिरो ॿी छोकिरी। मूं छोकिरे जो नालो मुहम्मद रखियो ऐं छोकिरीअ जो नालो उमरू रखियो। खानदाने नबूवत जे गुलशन जे महकंदड़ गुल हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि हिकु भेरे तमामु घणा मकरूज़ थी विया।
कर्ज़ ख़्वाहनि तक़ाज़ो कयो त पाण सभिनी कर्ज़ ख़्वाहनि खे घुराए चटाई विछाए करे 2 रकातूं नमाज़ अदा फ़रमाई। पोइ उन्हीअ चटाई जे हेठां कर्ज़दारनि खे कर्ज़ ॾियणु शुरू कयो त तक़रीबन 48,000 दीनार जो कर्ज़ अदा फ़रमायो। हिकु भेरे कुझु माण्हू माज़अल्ला इम्तिहान वठण जी बुरी नीयत सां हिकु ज़िंदा माण्हू खे मुअल बणाए करे खणी आया त जीअं पाण जनाज़े जी नमाज़ पढ़ाइनि। जॾहिं पाण नमाज़ पढ़ाईंदा त मुर्दो उथी पवंदो ऐं पाण शर्मिंदा थींदा। जॾहिं पाण रहमतुल्लाह ताला अलैहि नमाज़ पढ़ाए छॾी ऐं उन्हनि मुंहं तां चादर हटाई त उन शख़्स खे मुअल हालत में ॾिठाऊं त पंहिंजे अहिड़े अमल ते शर्मिंदा थिया। आख़िरकार रोई रड़ी करे उन्हनि पंहिंजे मुर्दे खे दफ़न करे छॾियो। जॾहिं 3 ॾींहं गुज़रिया त पाण रहमतुल्लाह ताला अलैहि उन मुर्दे जी क़बर ते तशरीफ़ वठी आया ऐं फ़रमायाऊं कुम बिइज़्निल्लाह, यानी अल्लाह पाक जे हुकुम सां ज़िंदा थी वञ, त उहो उन ई वक़्तु ज़िंदा थी वियो। हिकु साहब बयानु करे थो, मां अबुल हसन अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि सां गॾु हुउसि त ख़लीफ़े हारून रशीद जो वज़ीर ख़ालिद बरमकी उतां खां गुज़रियो। धूड़ मिटी जे सबबु पंहिंजो मुंहुं रुमाल में वेड़े रखियो हो। हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि उनखे ॾिसी फ़रमायो, हीउ मिसकीन माण्हू नथा ॼाणनि त हिन साल उन्हनि खां छा थियण वारो आहे। उन्हनि जो कमु जेको थींदो सो थींदो। पोइ फ़रमायाऊं, हिन खां वधीक हैरान कंदड़ ॻाल्हि हीअ आहे त मां ऐं हारून रशीद 2 आङुरियुनि वांगुरु आहियूं। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि शहादत जी आङुर विच वारी आङुर मिलाए करे ॿुधायो। हीउ वाक़ियो बयानु करण वारा चवनि था, ख़ुदा जो कसम मूंखे जनाब अली रज़ा जी हारून रशीद जे बारे में ॻाल्हि उन वक़्तु सम्झ में आई जॾहिं पाण रहमतुल्लाह ताला अलैहि जो विसाल थियो ऐं खेनि हारून रशीद सां गॾु दफ़न कयो वियो। अल्लाह पाक हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि खे निहायत इल्मी शान ऐं शौक़त सां नवाज़ियो हो। पाण अक्सर सुवाल ऐं जवाब क़ुरानी आयतुनि मां ॾींदा हुया। इब्राहिम बिन अब्बास चवनि था, मां संदन खां वॾो को आलिम न ॾिठो। ख़लीफ़ो मामून रशीद अक्सर इम्तिहान जे तौर ते पाण रहमतुल्लाह ताला अलैहि खां सुवाल कंदो हो ऐं पाण रहमतुल्लाह ताला अलैहि खेसि तसल्ली बख़्श जवाब इनायत फ़रमाईंदा हुया। चयो वञे थो त पाण रहमतुल्लाह ताला अलैहि करोड़े मालिकनि जे अज़ीम पेशवा इमाम मालिक जे ज़माने में जवानी में फ़तवा यानी शरई मसइलनि जा जवाब ॾींदा हुया। मामून रशीद खेनि निहायत एहतराम जी निगाह सां ॾिसंदो हो। उन करे पाण पंहिंजी धीअ जो निकाह संदन सां कराए छॾियो। अबू सल्त चवनि था, मूं हज़रत अली बिन कासिम अली बिन मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि खे मौक़फ़ वटि ही दुआ कंदे ॿुधो, ए अल्लाह पाक, जीअं तो मूंखे पंहिंजी रहमत जी चादर में लिकायो जंहिंखे मां नथो ॼाणा, ईअं ई तूं मूंखे बख़्शे छॾ जेको तूं ॼाणी थो। ऐं जीअं तो मूंखे वसी इल्म सां नवाज़ियो आहे, ईअं ई मूंखे पंहिंजे वसी अफ़्व ऐं दरगुज़र सां नवाज़े छॾ। ऐं जीअं तो पंहिंजी मार्फत ऐं सुञाणप फरमाए करे बुज़ुर्गी ॾिनी, ईअं ई तूं उन सां गॾु पंहिंजी मग़फ़िरत बि मिलाए छॾ, ए ज़ुल जलाल वल इकराम। हज़रत अल्लामा सैयद शरीफ़ जुरजानी रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाईंदा, मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जा 2 किताब जाफ़र ऐं जामिया आहिनि। पाण उन्हनि ॿिन्ही किताबनि में इल्मुल हुरूफ़ जे अंदाज़ में दुनिया जे ख़तमु थियण ताईं जा जेतिरा वाक़िया थियण वारा आहिनि सभई बयानु फ़रमाए छॾिया। संदन औलाद पाक मां मशहूरु इमाम हिननि किताबनि जा राज़ ॼाणींदा ऐं हिन मां अहकाम बयानु कंदा आहिनि। जीअं त मामून रशीद जॾहिं हज़रत इमाम अली रज़ा बिन इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहिमा खे पाण खां बाद ख़लीफ़ो मुक़ररु करण जो ख़िलाफ़तनामो लिखियो त इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि उनखे क़बूल कंदे जवाबी ख़त में लिखियो, तव्हां असांजो हक़ सुञातो, उन करे मां तव्हांजी ख़िलाफ़त क़बूल करियां थो। पर जाफ़र ऐं जामिया ॿुधाए थो त हिकु कमु मुकमल न थींदो, यानी जीअं त ईअं ई थियो। ऐं पाण रहमतुल्लाह ताला अलैहि मामून रशीद जी हयात में ई शहादत माणी। ए आशिकाने साहबा व अहले बैत, अहले बैत नबूवत जो हीउ मुबारक ख़ानदान करामतुनि ऐं विलायत जो सर चश्मो हुयो। जीअं त हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहि जी भेण हज़रत आमिना रमलिया रहमतुल्लाह ताला अलैहा जी ख़िदमत सरापा अज़मत में हम्बलिन जे अज़ीम पेशवा हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह ताला अलैहि हज़रत बिशर हाफ़ी जे ज़रिए दुआ जी दरख़्वास्त कई त पाण रहमतुल्लाह ताला अलैहा हिन तरह दुआ कई, या अल्लाह पाक,
बिश्र हाफ़ी ऐं अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह ताला अलैह खे जहन्नम जे अज़ाब खां अमान ॾे। इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह ताला अलैह जो बयानु आहे त उन राति हिकु परचो आसमान मां असांजे घर में अची किरियो, जंहिंमें बिस्मिल्लाह खां बाद ही लिखियलु हो त असां बिश्र हाफ़ी ऐं अहमद बिन हम्बल खे दोज़ख जी अज़ाब खां अमान ॾेई छॾियो ऐं असां वटि हिननि ॿिन्ही लाइ अञा बि नेमतूं आहिनि। हज़रत अल्लामा यूसुफ बिन इस्माइल नभानी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, हज़रत बीबी आमिना बिनते इमाम मूसा काज़िम जी क़बर शरीफ़ वटि राति जे वक़्तु क़ुरान जी तिलावत जो आवाज़ु ईंदो हो। हिकु भेरे हिकु शख़्स दरबार जे ख़ादिम वटि कुझु ज़ैतून जो तेल खणी आयो ऐं ख़ादिम खां अहद वरितो त हीउ सॼो तेल हिक ई राति में ॿारे छॾियो। ख़ादिम शमादान में तेल विधो ऐं ॿारणु शुरू कयो, पर बाहि न ॿरी। ख़ादिम तमामु घणो हैरान थियो, सुतो त हज़रत बीबी आमिना बिनते सैयदना इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह ख़्वाब में तशरीफ़ खणी आई। इरशाद फरमायूं, उनखे तेल वापसि करे छॾियो, छो त असां सिर्फ़ु पाक ऐं हलाल माल क़बूल कंदा आहियूं। उनखां पुछो त हीउ तेल किथां आंदो अथसि। सुबुह थी त ख़ादिम तेल आणण वारे वटि पहुतो ऐं उनखे चयाईं पंहिंजो तेल वापसि वठो। उहो चवणु लॻो, छो? ख़ादिम जवाबु ॾिनो, उनखे बाहि नथी साड़े। ऐं हज़रत बीबी आमिना बिनते इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहा मूंखे ख़्वाब में हुकुम फरमायो आहे त असां सिर्फ़ु पाक माल ई क़बूल कंदा आहियूं। तेल आणण वारे ख़ादिम खे चयो हज़रत बीबी आमिना बिनते सैयदना इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहा सही फरमाइनि थियूं, मां काहिन यानी जिन्ननि खां पुछी करे ख़बरूं ॾियण वारो आहियां। पोइ उहो तेल खणी हलियो वियो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, कुझु माण्हू ही ख़्यालु कनि था त सिर्फ़ु आले रसूल यानी सैयद सगोराई पीर थी सघनि था, गैर सैयद पीर नथा थी सघनि। ही ख़्यालु दुरुस्त न आहे। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, पीर हुजण जे लाइ सैयद ऐं आले रसूल हुजण खे ज़रूरी सम्झणु ही महज़ बातिल आहे। पीर हुजण जे लाइ उहे ई 4 शर्त दरकार आहिनि। सैयद सगोरनि मां हुजणु कुझु ज़रूरी न आहे। हा, हिननि शर्तनि सां गॾु सैयद में बि हुजे त नूरुन अला नूर। बाक़ी उनखे शर्त ज़रूरी करार ॾियणु तमामु तरीक़े जे सिलसिलनि खे बातिल करणु आहे। सिलसिले आलिया कादरिया जे सुनहरी सिलसिले में सैयदना इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह ऐं हुज़ूर सैयदना गौसे आज़म रहमतुल्लाह ताला अलैह जे दरमियान जेतिरा बि हज़रात आहिनि, को बि सैयद सगोरनि मां न आहे। ऐं सिलसिले आलिया चिश्तिया में त अमीरुल मोमिनीन मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खां बाद ई इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह आहिनि। हू न सैयद आहिनि, न कुरैशी, न अरबी। ऐं सिलसिलो आलिया नक्शबंदिया जो ख़ासि आगाज़ ई हुज़ूर सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां आहे। उन्हीअ तरह ॿिया सिलसिला। अरब जे मशहूरु शाइर अबू नवाज़ खे कंहिं चयो त तव्हां इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह जे शहज़ादे इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह जे बारे में कुझु शेर छो था लिखो, छो नथा लिखो? अबू नवाज़ पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी शान में कुझु तारीफ़ी शेर पेश कंदे अर्ज़ु कयो, मां हज़रत इमाम अली रज़ा जी शान में अज़मत कीअं थो बयानु करे सघां, जॾहिं त मलाइकनि जा सरदार हज़रत जिब्रील संदन वालिद मोहतरम यानी असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ादिम आहिनि। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जा 5 साहिबज़ादा ऐं 1 साहिबज़ादी हुई। उन्हनि जा मुबारक नाला ही आहिनि, हज़रत इमाम तकी, हज़रत जाफ़र, हज़रत हसन, हज़रत हुसैन, हज़रत इब्राहीम रहमतुल्लाह ताला अलैहिम ऐं 1 शहज़ादी जो मुबारक नालो आयशा रहमतुल्लाह ताला अलैहा हो। हिकु शख़्स जो बयानु आहे, मूं हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह खे मदीने पाक में ॾिठो। मस्जिद में हारून रशीद ख़ुतबो ॾेई रहियो हो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह फरमायाऊं, मूंखे ऐं हिन हारून खे तव्हां ॾिसंदव त हिक ई घर में असां ॿई दफ़न कया वेंदासीं। अहिड़ीअ तरह हज़रत हिकु भेरे हारून रशीद मस्जिद हराम जे हिकु दरवाज़े मां ॿाहिरि आयो ऐं हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह ॿिए दरवाज़े खां तशरीफ़ खणी आया त फरमायूं, ए उहे शख़्स जेकी घर जे एतिबार सां मूंखां परे आयो, पर मुंहिंजी तुंहिंजी मुलाक़ात जी जॻह हिकु ई आहे। बेशक तोखे ऐं मूंखे ॿिन्ही खे जमा करे छॾींदी। अहले बैत नबूअत जा चश्मो चिराग हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी वफ़ात खां पहिरियां फरमायो, मां मौत खां पहिरियां अंगूर खाईंदुसि, पोइ
पोइ ईअं ई थियो। कुझु रिवायतुनि मुताबिक़ 21 रमज़ान मुबारक 203 हिजरी 55 सालनि जी उमिरि में हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह खे अंगूरनि में ज़हर मिलाए ॾिनो वियो, जंहिंसां पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी शहादत वाक़िअ थी। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ारे मुबारक मशहद मुक़द्दस नाले मकाम ते ईरान में आहे। जिस मुसलमान ने देखा उन्हें एक नज़र, उस नज़र की बसारत पे लाखों सलाम।